इन सफ़र में हिन ॾींहं तते में जेको मां आवाज़ घिटी घिटी पहुचाईंदुसि उन सफ़र में मुंहिंजा ही ॿार बि मूंसां गॾु आहिनि। चवण जो मतिलबु इहो त ही मैसेज सिर्फ़ु हिन मोहल्ले वारनि जे लाइ न आहे, इलाइक़े वासियुनि जे लाइ न आहे, ही जेको आवाज़ आहे मुंहिंजे बचनि जे लाइ बि आहे त वक़्त खे ज़ाया न कजे, वक़्त खे अहिड़ी जॻह ते वेस्ट न कजे जंहिंजो को फ़ाइदो न मिलंदो। सो हीअ आवाज़ मुंहिंजो बचा बि मुंहिंजा ॿुधनि था, हीअ ॿुधंदा हलंदा जेको जेको मां चवंदुसि। ऐं हीअ आवाज़ पूरी सिंध जे नौजवाननि जे लाइ आहे जेके फारिग वेठा आहिनि, टाइम खे ज़ाया करे रहिया आहिनि। हीअ आवाज़ मुंहिंजो उन सभिनि जे लाइ आहे ऐं मुंहिंजे बचनि समेत आहे। सो अॼु मां निकितो आहियां कराची जे अली मोहम्मद ॻोठ में ऐं तबलीग करणु जेके बेरोज़गार नौजवान वेठा आहिनि, जेके नंढे कारोबार खे भाइनि नथा, जेके नंढे कारोबार खे ऐब था सम्झनि, उनखे जाॻाइणु आयो आहियां। जेके सुता पिया आहिनि उनखे सम्झाइणु आयो आहियां त नंढे कारोबार में को ऐब न आहे। सो अचो मूंसां गॾु कराची जे इलाइक़े में